अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तरीका जी में बलिकार और यासर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, काफ के पीके जे हवाले सां ज़ाहिर जॾहिं आफ़रीदी साहब आया आहिनि, मिक्स सिग्नल्स आहिनि, काथे शयूं सम्झ में अचनि बि थियूं, काथे शयूं सम्झ में नथियूं अचनि। आफ़रीदी साहब वटि चवनि था पिया त कुझु तकारीर ॿेड़ियूं जेके सफ़ा माना ईअं सख़्तु हुयूं, जंहिंमें घणो कुझु ॻाल्हायो आहे उन्हनि, बाक़ाइदा पर्सनल अटैक्स बि कया आहिनि। पर ॿिए तरफ़ जेको आहे उहो वरी उन ई ॾींहं ते, बल्कि जे ॾींहं ते तकारी वग़ैरह थी उन ॾींहं ते ई मुंहिंजे ख़्याल सां वरी ख़बर आई त भई जुमे जे ॾींहं ते कोई अॼु खां पहिरियां पोइ जुमे ते मुलाक़ात का थी हुई बिटवीन कोर कमांडर पिशावर एंड सीमा आफ़रीदी साहब। पोइ सीमा आफ़रीदी साहब वटि ॿुधायो हुई त मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। पर जेका इमरान ख़ान सां मुलाक़ात आहे, जंहिं ते कैबिनेट टिकियल आहे, जंहिं ते पूरी गवर्नमेंट जो हिकिड़ो निज़ाम टिकियल आहे, उहा कोन थी सघे। ऐं हू चवनि था पिया त भई शॉर्ट कैबिनेट ठाहे वठो। आफ़रीदी चए थो मां तव्हांजो हिकिड़ो नालो बि एक्सेप्ट कंदुमि जेसिताईं मां कासिम। सॼी हिकिड़ी अजीब दिलचस्प ऐं असांजे मुल्क लाइ को घणी दिलचस्प बि न आहे, को अजीब ग़रीब बि न आहे, पर दुनिया लाइ वॾी दिलचस्पी जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो माण्हू चीफ मिनिस्टर थियो आहे KP जो, उनजे पहिरीं त थियण खां पहिरीं इहे ॻाल्हियूं हलायूं हुयूं त न थियणु ॾींदासीं, पोइ थी वियो। हाणे हुनखे पंहिंजे पार्टी जे चेयरमैन या बानी सां मिलणु नथा ॾियनि जेल में। इन में अञा दिलचस्पी ऐं हैरत जी अंसर वधी वञे थो जॾहिं इहो ॿुधूं था त इस्लामाबाद हाई कोर्ट बि हुकुम कयो आहे तॾहिं बि नथा मिलणु ॾियनि। ऐं अञा हिन में हैरत ऐं दिलचस्पी वधी वञे थी जॾहिं जेके हिकिड़े मख़सूस हल्कनि जी नुमाइंदगी कंदड़ सहाफ़ी जेके आहिनि, उहे वेही पंहिंजे वीलॉग्स ऐं शोज़ में चवनि था त ऐसी की तैसी नहीं मिलने देंगे। हाँ, ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी हिन मुल्क जो जेका सियासी मंज़रनामो आहे, इहो उनजे लाइ कई अजीबो ग़रीब ऐं खिल जोगियूं ऐं हैरत जोगियूं ॻाल्हियूं थींदियूं, हुन मां ही हिकिड़ी आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त नज़र छा थो अचे, सिधी ॻाल्हि करे वठो न, नज़र छा थो अचे? नज़र इहो थो अचे त कंहिं सूरत स्टैब्लिशमेंट ऐं PTI में को बर्फ़ न पई पिघचे। अगरि किथे को कोशिश थिए बि थी त वरी कुझु न कुझु अहिड़ो थिए थो जो मामलात गड़बड़ थी वञनि था। ऐं हिन जो ज़िम्मेवार कंहिं बि, इहो आम तासुर आहे, आउं नथो सम्झां त को वाक़ियो या को माण्हू हिननि ॿिन्ही जे तालुकात खे ठीकु करण खे सबटॉच करे छॾीनि था या ईअं नथा करणु ॾियनि। आउं सम्झां थो त ॿई धुरियूं एतिरी हुननि पुख़्ती पोज़ीशन्स वरितल आहे ऐं ॿिन्ही खे पंहिंजी पंहिंजी ताक़त ऐं पंहिंजी पोज़ीशन या इख़्तियारात ते ज़ाहिर मतिलबु स्टैब्लिशमेंट ज़ाहिर हिकिड़ी सघारी क़ुवत आहे, डेफिनेटली आहे, इनमें त को शक न आहे। ख़ान जो ख़्यालु आहे त हुन वटि जेका पब्लिक सपोर्ट आहे पाकिस्तान में, उहा एतिरी घणी आहे ऐं अगरि हू हिमत करे बीठो रहे त वक़्तु गुज़री। इहा हिकिड़ी डिफ़िकल्ट सिचुएशन आहे। हिकिड़े वक़्त में जेके बि रेज़िस्टेंस फ़र्दनि जे पारां, अगरि पाण इहे तकड़ी तारीख़ ते नज़र विझूं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकिड़ी रेज़िस्टेंस हुई ऐं उनजो अंजाम जेको थियो सो थियो, हुन बि बज न कयो, हुन बि इहो मतिलबु पोइ ज़ाहिर फाई ते चढ़ायो वियो, शहीद कयो वियो, ही थी। नवाज़ शरीफ़ हिकिड़े वक़्त में अची रेज़िस्टेंस ॾिनो, पर कुझु अरसे खां पोइ उहो डील करे जिदा हलियो, जेको मुशर्रफ साहब जे ज़माने में थियो। वरी ॿीहर बि ॾिनई, वरी पोइ ॿीहर इहो थी त पोइ मतिलबु मियां साहब लेकिन हिकिड़ो रेज़िस्टेंस त ॾिनई, सेम फॉर्मेट वरी ॿीहर हफ़्ता। हाणे ख़ान जेको आहे, मतिलबु अगरि वॾे लेवल ते में चौधरी इफ़्तिख़ार जहिड़ा अहिड़ा माण्हू बि आया जिन्हनि हिकिड़ी वक़्ती तौर ते रेज़िस्टेंस ॾिनी, लेकिन अञा सूबाई लेवल ते उन मां हिकिड़े प्योरली जेको पावर कॉरिडोर में रेज़िस्टेंस वॾे लेवल ते नेशनल लेवल ते थियल आहे, उनजी ॻाल्हि थो कयां त हाणे ख़ान नथो बच करे, हाणे छा कर? हिकिड़ी एॾी अजीब सिचुएशन हुजे थी जिथे हू चइबो आहे न उबला जाए न निगला जाए, त पोइ ॿई हिक ॿिए खे, मिसाल गंडापुर खे हटाए जेको हिकिड़ो ब्रिज जो पुल जो किरदारु अदा करे रहियो, ख़ान बेसिकली त इहो न्यापो ॾिनो न त भई न मां न मञींदुमि, मां न मञींदुसि, त अॻियनि बि ज़ाहिर पंहिंजो रिएक्शन ॾिनो। हिन सॼी ॻाल्हि में जीअं ई पोइ कोशिशूं थियनि थियूं, हींअर बि तव्हां ॿुधायो त
उन आफरीदी साहब जेको चीफ मिनिस्टर थियो आहे, उन सां KP पेशावर जे कोर कमांडर पेशावर जे वञी मुलाक़ात बि कई आहे। सो पर इहे मुलाक़ातूं छाकाणि त अफरीदी साहब बि मुकमल फ़ैसिलो करण जो इख़्तियार नथो रखी सघे ऐं ज़ाहिर को हेठियों अमलदार बि नथो रखी सघे। ही त मथे लेवल जा मामलात आहिनि। उहे जेके कंहिं ॻाल्हि ते वेझो पहुचनि, मिसाल ॾिसो न, बार्गेन बि थींदी आहे यासिर साहिब, त बार्गेन ईअं थींदी आहे त आउं 100 रुपयो घुरां पियो, तव्हां चओ पिया 50 या 60 रुपया, त आउं ज़हन में रखां थो ठीकु आहे यार, यासिर 50-60 जी ॻाल्हि पियो करे, आउं 100 पियो घुरां, त किथे ॻाल्हि वञी 70-75 ते अड़ी हूंदो आहे बार्गेन। ठीकु आहे, पर ॻाल्हि अगरि इहा हुजे त आउं 100 रुपयो घुरां, यासिर चए त 5 रुपया वठंदो, त हिन बार्गेन छा कजे? जे पोइ ते माना तज़लील करण वारी ॻाल्हि थी। बार्गेन आहे न। हा, ठीकु आहे, तव्हां 5 रुपया खां वधीक ॾियण जी पोज़ीशन न आहे, तव्हांखे नथो वारो खाए घर में, पर आउं घुरां पियो 100 रुपयो, तव्हां चओ त 5 रुपया वठंदो काई साहिब? मां चवंदो यार कुझु ठहियो, ॻाल्हियूं कढी न ॾे। त आउं जेका सॼी ॻाल्हि जो आउं हासिल मतिलबु कढां पियो त जेका मुल्की सूरतहाल में हींअर पॉलिटिकल डेडलॉक हिन हिकिड़ी वॾी पॉलिटिकल फोर्स जेके भले मीडिया में हिते उते माण्हू नज़रअंदाज करे, पर हेठि आम माण्हुनि में अॼु बि हिकिड़ो ब्रांड आहे। कंहिंखे वणे थो नथो वणे, उनजी पॉलिसीज़ सां आउं इख़्तिलाफ़ कयां, तव्हां कयो, उहा हिकिड़ी जुदा बहस आहे। बट मतिलबु सो मच सो कि ही सोशल मीडिया ते जिन्हनि खे नंबर्स खपनि, उहे हुनजी कसीदा ख़्वानी शुरू करे छॾीनि था, ज़ाहिर त हुननि खे नंबर्स मिलण शुरू थी वञे। यस यस इट्स अ पॉपुलर ब्रांड, यस whether we like it, we don't like it, that's irrelevant. यस He's a brand. त ब्रांड केरु थींदो आहे? जेको पॉपुलर हुजे थो। त साज़िश इहा कयां पियो त सो हाणे हू अगरि मतिलबु जेको पॉलिटिकल हिकिड़ो हीअं डेडलॉक आयल आहे, लॉक थियल आहे सिचुएशन, इन करे त हू 100 ऐं 5 रुपए वारी ॻाल्हि पई थिए। ख़ान हिकिड़े वॾो मुतालबो करे रहियो आहे, ख़ान बि तव्हां ॾिसो न, मूंखे त ख़ान जो मुतालबो सम्झ नथो अचे, त जल्दी कयो, मूंखे ॿाहिरि कढो ऐं कोर्टनि जे थ्रू, पोइ जल्दी जल्दी इलेक्शन करायो, पोइ मूंखे प्राइम मिनिस्टर हाउस मोकिले छॾियो। हाणे कीअं थींदो? हीअं आउं नथो मञां सॼे सिस्टम खे। ठीकु आहे, पर आउं नथो चवां डिमांड ग़लति आहे, पर इहा डिमांड केतिरी प्रैक्टिकल आहे, इहा बहस तलब ॻाल्हि आहे न, इन ते त बहस थी सघे थो न। आउं ग़लति सही कंहिंखे नथो चवां। अच्छा, हू छा था चवनि? हू चए थो बसि माठ करे घर वञी वेही रहो, यस, और चुपी करे असांखे पाए पूरो चोरी करे ऐं चओ बसि हीउ जेको सिस्टम ठहियो आहे, हीउ शानदार थी पूरो वियो आहे, कमु पूरो थिए। ऐं कोशिशि कर 9 मई ते माफ़ी घुरी वठि, न त चओ ग़लति थी वियो, बसि ही करे। हीअ बि अजीब ॻाल्हि आहे। आउं नथो चवां ग़लति आहे, ऐं ॿिन्ही खे ग़लति न पियो चवां, पर ॿिन्ही जा जेके जवाब ऐं काउंटर जवाब आहिनि, इहे प्रपोज़ल या काउंटर प्रपोज़ल आहे, उहो किथे वेझो ई न आहिनि न। मूं चयो न 100 ऐं 50 जी ॻाल्हि थिए त विच में 70-75 ते कॉम्प्रोमाइज़ थिए, हिते 100 ऐं 5 रुपए ते ॻाल्हि पई थिए, हीअ कीअं ठा थिए? अच्छा, उहा ई ॻाल्हि मियां जावेद लतीफ़ बि कल्ह हिकिड़े प्रोग्राम में वेठा, त नवाज़ शरीफ़ या काफ़ी वोकल रहिया आहिनि शुरू खां वठी, जॾहिं खां उहो इलेक्शन थी आहे 2024 वारी, जंहिंमें उहो इल्ज़ाम पाण बि चवंदा आहिनि त मुंहिंजी सीट बि जेको आहे उहो पैसा ॾेई चयो पियो वञे त तोखे कटराए ॾियूं, उहो त सिधो चवंदा आहिनि। उहे कल्ह चवंदा त भई त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे न, त इमरान ख़ान साहब जीअं तव्हां ॻाल्हि कई, त उहे चवंदा त आफ्टर 10 मई जेको इंडिया सां थियो, या हाणे जेको सऊदी पैक्ट थियो आहे, या जेको मिडल ईस्ट वारी एपिसोड आहे, इन खां पोइ ज़ाहिर आहे जेको इमरान ख़ान चाहे थो, या जेको इमरान ख़ान वठणु चाहींदो, उहो न मिलंदो, बज थियणो पवंदो। आउं चौधरी साहिब सां हिन हद ताईं एग्री कयां थो, ख़ान वटि जेका हिन मई वारो जेको इंडिया पाकिस्तान वारो कॉन्फ्लिक्ट थियो, हिन खां पहिरीं अगरि पाण रिवाइंड कयूं सिचुएशन खे मुल्क जी, त ख़ान वटि पाण बि डिस्कस उहा कंदासीं ई ॻाल्हि पिया कनि त पॉइंट डील जेका आहे उहा हाणे नथी थी सघे। न, हुन महिल छा हो, लोकल पब्लिक ओपिनियन हुन सां गॾु हुई, इंटरनेशनल पब्लिक ओपिनियन, आम माण्हुनि जी सिर्फ़ न, यस, अमेरिका में कांग्रेसमैन, ब्रिटेन में जेको आहे मेंबर ऑफ पार्लियामेंट, साईं ट्वीट्स अचणु शुरू थी विया। ट्वीट्स अचनि पिया, लॉबिंग थिए पई, हुनजा पुट एक्टिव थी विया हुआ, त भई यानी इंटरनेशनल स्टैब्लिशमेंट में लॉबिंग तमामु तेज़ हुई PTI जी, छाकाणि त हुननि खे ओॾी महिल वारो खाए पियो, ऐं पाकिस्तान स्टैब्लिशमेंट सां इंटरनेशनल स्टैब्लिशमेंट को चाहे कोन पई, त हुननि खे वारो खाए पियो त भई ख़ान निकिरे हिते। त असां वटि कैदी नंबर 804 जेको आहे, ज़रूरु सोचींदो हूंदो त भई मूं वटि ही 2 प्रेशर पॉइंट्स आहिनि जिथां आउं प्रेशर विझी सघां थो। हीउ जेको किसो थियो इंडिया पाकिस्तान वारो, ऐं हुन खां पोइ सऊदी अरब, ऐं हुन खां पोइ हीउ जेको गल्फ में हींअर हले पियो गज़ा वारे हिस में, त
हिकिड़ो पासो जेको हो यानी ख़ान खे जेको इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आई पे उहा त जकी थी उहा छकी थी वई न छाकाणि त हाणे असांजी इस्टेब्लिशमेंट जी वधीक ज़रूरत पइजी वई आहे ट्रम्प खां वेंदे ऐं इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट त उन जे त- करे त ज़ाहिर सो हाणे अगरि साल पहिरीं को ऑफर थी बि हुई जेको बकौल मुशाहिद हुसैन ऐं ॿियनि जे उहा हाणे मैच नथी थिए अॼु हालात उहे न आहिनि न हाणे ख़ान वटि सिर्फ़ु जेको ताक़त आहे उहो उनजी जेका लोकल सपोर्ट आहे बसि उहो पर सभु जॾहिं जेसि ताईं अफ़गानिस्तान जो इशू सेटल नथो थिए त पूरी कैफ़ी बि त हिकिड़ी ताक़त सम्झी वञी सघिजे थी न छो जो हिन वक़्तु बि अगरि जहिड़ी तरीक़े सां त ऐसी की तैसी या अगर मुनी फारूक साहब बाकायदा वो कोट करता वो चलता मैं अपने लफ्ज़ नहीं बोल रहा हूँ मैं किसी और के लफ्ज़ बोल रहा हूँ त भई ऐसी की तैसी और मुलाक़ात नहीं करने देंगे त छा एक्सेप्टेंस बि नथी मिले हुन जी लैंग्वेज बि अहिड़ी आहे त छा गवर्नर राज अगरि सोचियो बि आहे त लॻी कोन थो सघे मुश्किल पैदा थी थिए त माना किथे न किथे पूरी सिचुएशन अटकियल आहे ॾिसो मुनी फारूकी साहब हुजनि या अहिड़ा ॿिया कुझु दोस्त साफ़ी जेके आहिनि ज़ाहिर आहे हू न बि ॿुधाईं तॾहिं पाण ख़बर थिए थी त ही पंहिंजा लफ़्ज़ कोन आहिनि कंहिंजा लफ़्ज़ चवनि पिया त पोइ देन वॉट यानी हिकिड़ी कॉन्स्टेंट ज़ाहिर लिम्बो रहंदो लिम्बो ऐं रिफ्ट वारी सुल्तान रहंदी यस यस हाणे इहो जॾहिं तव्हां अफ़गानिस्तान बि अॼु ॾिसो न टॉक्स में हुते तव्हां छा कॉलर आहे छा न न अच्छा त हाणे तव्हां अॼु ॾिसो त वरी उते हू हटधर्मी कयो वेठा आहिनि अॻवान नथा मञनि सां वधीक आउं सम्झां थो वस में न आहे टीटीपी खे कंट्रोल करणु ऐं अगरि अहिड़ी का कमिटमेंट इस्तंबुल में करे अफ़गान तालिबान अची वञनि सो हाणे इंडिया खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा जिन खां ॾोकड़ वठनि पिया इहे सभु कुझु कनि पिया सो अफ़गानिस्तान मूं तव्हांखे यादि आहे जॾहिं टॉक्स न बि थियूं मूं तव्हांखे इहा गुज़ारिश पई कई त हीउ कीअं हल थींदो ईअं हीउ मूंखे थींदे नज़र नथो अचे फॉर टू रीज़न्स इंडिया कि इंडिया हाणे एम्बेसी बि खोले पियो उते सभु कुझु थिए पियो पैसा ॾींदो हूंदो सभु कुझु ॾींदो हूंदो एंड सेकेंड रीज़न कि हू टीटीपी उनजे वस में न आहे पाण वटि रिवॉल्ट मसला अलाए छा अंदरि रिफ्ट एतिरियूं आहिनि सभु कुझु आहिनि अनटिल उते को रिजीम चेंज यस त इहो पाकिस्तान जो मामिलो हलणो आहे हाणे अगरि हलणो आहे ऐं हुनजी जेका फ्रंटलाइन स्टेट टेररिज़म जी केपी ऐं बलूचिस्तान त केपी में अगरि पॉलिटिकल टर्मोइल रहंदो ऐं उनजो चीफ मिनिस्टर पाण उन इलाइक़े जो थी वियो आहे जिथे हू टर्मोइल एक्चुअली टेररिज़म या मिलिटेंसी या जेको बि चओ त उनजो ई नुमाइंदो चीफ मिनिस्टर आहे हाणे अगरि सियासी बहरान बि रहे थो अफ़गानिस्तान बि गरब रहे थो त इहो तव्हां केसि ताईं मतिलबु ठीकु आहे ताक़त आहे पर हीअ त ख़ामख़ा जी ताक़त इस्तेमालु करणु थी वई कॉलर असां सत्तार ज़ंगे जो रोडी मां जी ज़ंगेजा साहब छा चवणु चाहींदा जी अस्सलाम वालेकुम अली साहब अच्छा मुंहिंजो सुवाल आहे सर त पंहिंजो सिंध में गुज़िरियल अगस्त खां सिंध जो 2012 में हुननि हिकिड़ो कमीशन ठाहियो जेका हुनजी पहिरीं चेयरपर्सन हुई रिटायर्ड जज मैडम माजिदा रिज़ी हुई उन खां पोइ दोस्त इक़बाल लेथो साहिबु हुयो हाणे उन अगस्त खां पोइ ही कमीशन जेको आहे उहो मुसलसल सस्पेंड आहे माना या त असां इहो चऊं त बाबा सिंध में जेके बि इंसानी हक़ आहिनि उहे लॻंदा त आहिनि पर उहे माना ही कानूनी तरह बि ॼण उहे सस्पेंड आहिनि हाणे ई इदारा छा कंदा आहिनि त सर माना ही पंहिंजी फाइंडिंग्स ॾींदा आहिनि जेकॾहिं को फ़ाल हूंदो आहे कमीशन जो सरबराह हाणे इहा अगस्त खां सस्पेंड आहे सिंध में क़ैदियुनि जा हक़ आहिनि रोज़ानो पेशियुनि ते ईंदड़ माण्हुनि जा जाली पुलिस मुक़ाबलनि जा या औरतुनि ते वायलेंस डोमेस्टिक वायलेंस तशदुद ट्रांसजेंडर राइट्स ॿारनि जा हक़ या जेके पाण वटि जबरी पोरियो थिए थो पियो इन्हनि सभिनी जी फाइंडिंग हिकिड़ो कमु थींदो आहे ट्रेनिंग थींदियूं आहिनि जजनि जूं ट्रेनिंग थींदियूं आहिनि वकीलनि जूं ट्रेनिंग थींदियूं आहिनि सिविल सोसाइटी हिकिड़ी कंहिं न कंहिं तरीक़े सां मुतहरिक हूंदी आहे त उहो माना मुअतला ऐं मूंखे त कंहिं दोस्त ॿुधायो त 4 महीननि खां उन्हनि जूं पघारूं बि कोन थियूं आहिनि कमीशन जूं ऐं कमीशन उन तरीक़े सां फ़ाल कोन्हे त ई चए अॼु बि तव्हां सोशल मीडिया भरियो पियो आहे त हिकिड़े सियासी कारकुन खे जेको आहे हुनजी जबरी गुमशुदगी थी आहे तव्हां ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियो त सिंध खे बलूचिस्तान वारे तर्ज़ ते न हलायो जेकॾहिं कंहिं ग़लती कई आहे को ॾोह आहे त उनखे गिरफ़्तार करे उनखे उन में चार्ज कयो ऐं हिकिड़ो माण्हुनि में हिकिड़ो अहसास महिरूमी जो या का अहिड़ी शइ न फैलिजे त बाबा कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो आहे ऐं हीअ जबरी गुमशुदगियुनि जो दौरु न आहे जेकॾहिं का बि शइ आहे त उन ते उहो चार्ज उन में गिरफ़्तार कयो ज़ाहिर कयो गिरफ़्तार ठीकु आहे साईं जी जॾहिं सभु इंसानी हक़नि वारी कमीशन चयो था RCP जी ॻाल्हि अच्छा इहे जेको गवर्नमेंट जी ठाहियल हुई आसिम गवर्नमेंट जी ठहियल आहे सेम नाले सां जेका आहे
त हिन जो न हू हिकिड़ी अलॻि शइ हुई ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, ही इंसानी हक़नि जी कमीशन अलॻि आहे। अच्छा जंहिंजो पहिरीं ॾिठो साल हा, हा त हाणे चवनि पिया उन्हनि खे पघारूं बि न पई मिलनि। हा। अच्छा, उन्हनि जे एम्प्लॉइज़ खे त माना पोइ हुन ख़ुदि बि इंसानी हक़ उन्हनि जा मुतासिर थियनि पिया उन कमीशन जे मेम्बरान जा। से हूंदी हुई, मूं ॿुधो हो ज़ंगीर साहब पहिरीं मोहतरमा हुयूं, पोइ ही साहब हुआ, उन सां को फ़र्क़ु त कोन पइजे। इंसानी हक़नि जी लताड़ त सिंध में हाणे हिकिड़ो एक्सेप्टेबल नॉर्म आहे, मतिलबु इहो को अहिड़ी अजीब ॻाल्हि न आहे। कुझु शयूं मीडिया में रिपोर्ट थियनि थियूं, कुझु शयूं सोशल मीडिया ते रिपोर्ट थियनि थियूं, कुझु शयूं रिपोर्ट नथियूं थियनि। त अगरि ही कमु कंदी बि हुई त छा कंदी हुई ऐं हुन सां कहिड़ो इंसानी हक़नि ते वॾो को जेका हुनजी का बहितरी अची वई हुजे या असांजो स्टैंडर्ड मथे थियो हुजे, मुंहिंजी नज़र में ज़ंगीर साहब कोन हो। लेकिन बहरहाल हिकिड़ो इदारो हो, अगरि हलंदो रहे त सुठी ॻाल्हि आहे। गवर्नमेंट अपॉइंटेड हुयो त पोइ हाणे ज़ाहिर अगरि फंडिंग गवर्नमेंट कंदी त हू कीअं इंडिपेंडेंटली ऑपरेट करे सघे, पर दुनिया में कंदा आहिनि। कंदा आहिनि दुनिया में गवर्नमेंट फंडेड इदारा सॼो उहो स्टेट फंडेड हूंदा आहिनि। असां वटि न, असां वटि बि स्टेट फंडेड ई हूंदा आहिनि, पर असां वटि गवर्नमेंट चवंदी आहे स्टेट या फंड्स जेके आहिनि मुंहिंजा हुजा ज़ाती आहिनि, त आउं थोरो कयां पियो। है सो ॻाल्हि इहा आहे त बहरहाल सही फाल थी वञे त ठीकु आहे, हिकिड़ो इदारो आहे पियो हले, या खोड़ पिया हलनि इहो बि हले। बाक़ी तव्हां ॻाल्हि कई त हीअ ई ॻाल्हि कयूं साईं पॉलिटिकल एक्टिविस्ट मूंखे ख़बर न आहे हर कंहिंजी जनता ॻाल्हि पिया थिए त न थियणु खपे। हा त उहा ई ॻाल्हि अर्ज़ु कयां थो, को माण्हू छा केतिरो हीनियस क्राइम करे थो, आख़िर में छा करिणो हूंदो आहे हुनखे, छाकाणि त हुन कानून जी भनकड़ी कई आहे। हू जेको लॉ ऑफ लैंड आहे, उहो जेको बि लॉ ऑफ लैंड आहे, तव्हां हुन सां एग्री कयो था, डिसएग्री कयो था, उहा जुदा बहस आहे। ऐं इज़हार जी आज़ादी बि इहो नथो थी सघे त तव्हां कंहिं शइ जी डिस्ट्रक्शन या तोड़ण खे इज़हार जी आज़ादी चओ। त उहो अगरि ॾोहो करे पियो को बि फ़र्द, त तव्हां कानून टोड़े पियो, त तव्हां त कानून न टोड़ियो न, तव्हां कानून जी दायरे में रहंदे उनखे जेका बि जोगी सज़ा आहे उहो मिलणु खपे। अच्छा इहा नंढड़ी मिसिंग पर्सन जी ॻाल्हि हली, त पोइ हाणे कल्ह बि डिस्कस कयो जेकी नेशनल साइबर क्राइम एजेंसी जा पूरो एहलकार आहिनि उहे, त हाणे त चवनि था पिया त हुन ते केस वेस दाख़िल थी वियो आहे, को करप्शन जो केस दाख़िल थियो आहे सवाइ हिकिड़े जे बाक़ी खे ज़ाहिर कयो था। हा, सवाइ हिकिड़े जे बाक़ी ज़ाहिर बि थी विया आहिनि। त माना हाणे चवनि था की इन्फ्लुएंसर खां पैसा वरिता हुयूं, छा कयूं कंहिं शइ खे दॿाइण लाइ, बसि करप्शन जो केस कयो अथऊं। हुन गुम करण जी कहिड़ी ॻाल्हि हुई, बस करण जी ज़रूरत न हुई न। अगरि हुन हिकिड़ो ॾोह कयो त हुन ते अगरि मतिलबु करप्शन कई त उन हिसाब सां हुन ते एक्शन वरितो। जी हा, हाणे बसि उहो करप्शन जे साम्हूं अची विया आहिनि, बाक़ी हिकिड़ो साम्हूं न आहे, का ख़बर न आहे त कहिड़ी शइ निकिरे। वक़्तु पंहिंजी ॻाल्हि हले पई जेका सियासत जे हिसाब सां, ज़ाहिर आहे इहे ॻाल्हियूं पइजी आहे त पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त जॾहिं चयो वियो त रोकींदासीं, पर रोकी न सघिया, रोकियो न वियो या कुझु बि थियो, त पावर में हिन वक़्तु अहिड़ा छा एतिरी सघ आहे जो सीएम अगरि नंबर तोड़े नथो रोकी सघिजे त सीएम पावर जे ज़रिए रोके सघिजे थो, क्रश करे सघिजे थो। ॾिसो त वञे ॿी साॻी ॻाल्हि शायदि चवणु चाहियो पिया, गवर्नर रूल वारी। गवर्नर रूल त कुंडी साहब त ज़ाहिर चवनि था पिया त भई न हिन मुल्क में अंदरि तो अहिड़ी सूबो जेको आहे उहो मुतमिल नथो थी सघे अहिड़ी शइ जे बारे में। कतन नथो थी सघे। आई थिंक कुंडी साहब इज़ मेकिंग सेंसिबल स्टेटमेंट के, लेकिन गवर्नर ठाहींदो त इनकार बि कोन कंदो, लेकिन पोइ हुन सां छा हासिल छा थींदो सर? उहो तव्हांखे गवर्नर रूल खां पोइ अवल त गवर्नर रूल इहो कोर्ट मां कीअं तव्हां हुनखे जाइज़ करार ॾियारींदो, चलो ॾियारे बि छॾियो, असां वटि अदालतनि में घणियूं शयूं थी वञनि थियूं, त पोइ छा? पोइ हुनजा ॿ लॉजिकल क्लाइमेक्स आहिनि न, त तव्हां वापसि असेंबली बहाल कंदो या तव्हां फ्रेश इलेक्शन कराईंदो। त तव्हांजो छा उमेद आहे त 2 महीना 3 महीना गवर्नर रूल लॻाइण खां पोइ तव्हां हुननि जा लोटा ठाहे छॾींदो? उहो लोटा ठाहिणा हुजनि त अॼु बि ठही वञनि हा। अच्छा, अगरि लोटा नथा ठही सघनि त तव्हां फेयर इलेक्शन, तव्हां इलेक्शन कराईंदो। हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे त तव्हां अगरि 2024 वारी इलेक्शन जेको बाक़ी सॼे मुल्क में थी, तव्हां केपी में ओड़ी कराए वठंदो? सर उहो त हिकिड़ो डिफरेंट माशरो आहे न। अगरि कराए सघो आहे त पहिरीं न कराए वठो आहे 24 फरवरी ते 2024 में फेबररी वारी इलेक्शन में। त इहे हिकिड़ा पंहिंजे शॉर्ट साइटेड हिकिड़ा फ़ैसिला हूंदा अगरि अहिड़ा थींदा त। माना ब्रेक लॻणी पवंदी। कॉल वठी करो फ़कीर ख़ान निज़ामानी जोल मां। जी निज़ामानी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर।
सर ॾाढी साईं जेको आहे भली ॻाल्हि कई आहे इंसानियतनि जे बारे में। हाणे असांजा जेके सहाफ़ी वीचारा जेके शहीद थिया आहिनि सिंध में थिया आहिनि पूरे पाकिस्तान में थिया आहिनि उन्हनि जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे का जोगी सज़ा मिली आहे? पर मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे। ठीकु साईं। हम्म साईं मूंखे त ख़बर न आहे निज़ामानी साहिब कंहिंखे मिली हुजे, मुंहिंजी नॉलेज में त न आहे। जी साईं थिया खोड़ अहिड़ा अनेक किसा थियनि था। सो मुंहिंजे अॼु के वकील साहिब सां गुफ़्तगू थी रही के ॿिए मक़सद में, त उहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई चई त अगरि इदारा कमु कनि पंहिंजो पंहिंजो कमु ठीकु कनि त अदालतनि ते भारी न पए। ॿिए रुजू ई न कनि ऐं वकीलनि ते बि जेको माण्हू भाड़ीनि था ऐं ख़र्चु कनि था उहो पाण वकीलो, त वॾी हिकिड़ी जेका आहे माशी बहिरान अची वञे वकीलनि लाइ। जी जी मिसाल अगरि पुलिस ईमानदारी सां कमु करणु शुरू करे छॾे त माण्हू अदालतनि ॾे रुख़ छो कंदा? मिसाल अगरि रेवेन्यू डिपार्टमेंट ईमानदारी सां कमु शुरू करे त माण्हू अदालतनि ॾे छो वेंदा? इरिगेशन डिपार्टमेंट एंड सो ऑन सो ऑन। अगरि इदारा पंहिंजो कमु ठीकु करणु शुरू करे छॾे, अगरि वॾो अगरि आहे त खोड़ ख़फ़ा जेके आहिनि मिसाल हाणे उहे जेका उनखे हाणे इहे दॿाइण जी कोशिशि थी रही हूंदी, मुंहिंजे ख़्याल उहो किसो बि लहमटी करे विया हूंदा जेको मिपो ख़ासि में, यानी हिकिड़ी फिल्मी सीन आहे त हिकिड़ी माउ वञे थी पंहिंजी धीउ जी त मुंहिंजी मदद कयो हुनजी ॻोल्हा कराइण में, हुन सां मुबैना तौर ते SHO लजालुट करे छॾे थो, बट दिस इज़ फिल्मिक आहे। अगरि ईअं थियो आहे त मुबैना तौर उहो किसो किथे वियो? हशपश हू जेको पन्नू आकेल में नौजवान मारे छॾियूं उहो किसो किथे वियो? अहिड़ा अनेक किसा किथे हलिया वञनि था। हाणे जेको थियो लाड़काने में उहो अॻा न अचां थो, हू त अॼोको वाक़ियो आहे। हाणे अहिड़ा अनेक किसा या लेमटी करे छॾिबा आहिनि या हू माण्हू बि आख़िर में मायूस थी वञे अदालतनि खे वेहनि था, पोइ अदालतनि में छिक सो छिक हल सो हल। हाणे अॼुकल्ह लाड़काने में थियो आहे, SSP साहिबु चए थो जेको हुते आहे लाड़काने जो, त छाकाणि त हुन ड्रग्स जे ख़िलाफ़ु मंशियात जे ख़िलाफ़ु को मुहिम हलाई तंहिंजे करे ही रिएक्शन आहे। ड्रग लॉर्ड्स मारे विया आहिनि थाणे जे अंदरि। त थाणे जे अंदरि मां हैरान पियो थियसि त चौकी थाणो जेको थाणो आहे चौकी आहे चवंदा चौकी आहे, नंढो नंढो थाणो हूंदो, हुनमें हू मंशियात फ़रोश अंदरि घिड़िया आहिनि। SHO यानी हवलदार जेको इंचार्ज हो, चौकी इंचार्ज हो, उनखे शेक करे हलिया विया आहिनि। हुन एॾो UC चेयर आहिनि, UC चेयर खे मारियो पियो, यूसी उतां जी UC चेयर खे मारियो पियो। UC चेयर न हिकिड़ो पुलिस वारो बि शहीद थियो आहे, पुलिस वारो बि शहीद थियो। उहो अलॻि किसो आहे, उहो अलॻि आहे। त मुंहिंजो ख़्याल आहे अलॻि अलॻि आहिनि किसा। अलाए हा न हू पुलिस वारे खे अलॻि शहीद कयो अथनि चौकी इंचार्ज, त उनजी ॻाल्हि पियो कयां। हुन पुलिस वारे खे मतिलबु अगरि SSP साहिबु चए पियो लाड़काणे वारो त उते को लाड़काणे में वॾो को मंशियात जे ख़िलाफ़ु वठ पकड़ थी आहे त नज़र ते किथे नथी अचे। अलाह करे कंदो हुजे SSP साहिबु, अलाह करे हैदराबाद जो SSP बि करे, अलाह करे मीरपुर ख़ासि जो बि करे, सॼे सिंध में इहो थिए, चवनि त था मंशियात, पर हू किथे नज़र त नथो अचे। छाकाणि त अॼु बि जिथे चऊं उते ही आइस बि विकिरो थिए पई, सॼी मंशियात विकिरो थिए पई, त उहो अलाए किथे ऑपरेशन हले थो जो उहो पोइ रिएक्शन बि अचणु शुरू थी विया आहिनि। ॻाल्हि इहा ई आहे। अजीब ग़रीब असां वटि केसिस थियनि था, किसा थियनि था। कलो रेडियो को चवंदा मिर्ज़ा ख़ान खोसो पलीजाणी मां जी खोसो साहब चाहे तुम चाहींदा। वालेकुम सलाम। यार कुझु वक़्तु पहिरीं जी ॻाल्हि हुई, मूं हुन टाइम ते फ़ोनूं कयूं पर पोइ शायदि मिस थी विया। ऐं उहो जॾहिं धारील ते पेश थिया त तेगो ख़ान तेज़ाणी महिमान ख़ासि हो, जिते असांजो पंहिंजो जालंजार साहिबु हो, IT साहिबु हुआ। त इहो कुझु वक़्तु पहिरीं इन्हनि ते इल्ज़ाम लॻंदा हुआ। हिकिड़ो ॿ दफ़ो जेको आहे तेगो ख़ान तेज़ाणी गिरफ़्तार बि थियो हो पाठान शहर में, तो जहिड़ा अॼु क़ौम जा माण्हू आहिनि। पर उन ॾींहुं बि जेके बि माण्हू पेश थिया त 5 लख माण्हू सिर्फ़ु तेगो ख़ान तेज़ाणी जा पेश माण्हू थिया हुआ। ऐं पाण अची हुते मीडिया ते बि ॿुधाई त हिन खां पोइ बि कुझु माण्हू मुंहिंजे क़ौम जा आहिनि जेके तव्हां वटि हाज़िर थींदा, पेश थींदा। पर हिननि जे अचण खां पोइ ॾिसो हिन खां कहिड़ो थो सलूक थिए। हुन खां पोइ त ॿुधाए त पोइ इहो जेको हिन खां पहिरीं तेगो ख़ान तेज़ाणी खे पातागारी में अरेस्ट बि कयूं ऐं जेको बि कुझु कयो उहो ग़लति पिए कयो या सही पिए कयूं, इहो ई हल हो। ठीकु साईं। छा जेको कुझु कयो आख़िर सवाल छा हो?
ॿ ॻाल्हियूं न साईं, त हिकिड़ो त चऊं त छा हा उहो त पहिरियां तो हा, आख़िर में छा जुमिलो चयो जेको कुझु थियो उहो भले लाइ थियो या अच्छा हिकिड़ो सही क़ौम वौम कोन्हे बिरादरियूं आहिनि ज़ातियूं आहिनि या तेगाणी क़ौम थी वियो खोसा बि क़ौम थींदा पोइ सूमरा बि थींदा पोइ काज़ी बि थींदा क़ौम त हिकिड़ी आहे ये पाण बिरादरी चई वठूं त बहितर थींदो सर इन ते काफ़ी दफ़ो कुझु सभु गुफ़्तगू थी आहे हाणे इन ते वरी छा वराए चवां ऐं उहो ई वरी हिकु दफ़ो वराए जुमिलो चवां थो कुझु बि कनि कानून जे दायरे में रहंदे कुझु बि कनि अमन करे ॾियनि फ़र्क़ु आहे, पर आवाम जे लाइ हुन- अवाम खे फ़र्क़ु थींदो अवाम जी अखियूं मतिलबु असां हिकु माण्हू इन ते अरहा छो थिया अगरि ॾोह ख़तमु थी वञनि हिन सां हम्म। कुझु पर वरी हुनजे आख़िर में हिकिड़ो पर आउं चवंदो आहियां अक्सर माण्हुनि जे ख़्याल ते हिन सां थींदो लेकिन अगरि थी वञे अक्सर माण्हू ग़लति साबित थी वञे त सुठी ॻाल्हि कॾहिं कॾहिं इंसानु चवंदो आहे पोइ ज़रूरी त न आहे उहो सही हुजे अलाह करे सरकार जी ही स्ट्रेटेजी जेका कमु करे वञे ऐं को माण्हुनि जो अमन अमान थी वञे पर चवण त हाणे कल्ह बि हिकिड़े MNA जे घर में धाड़ो लॻो या पीपल्स पार्टी जे जेको भेण साहिब त 4 कलाक उते धाड़े वेठा रहिया ऐं ख़बर न हूंदी कंहिंजे घर में घड़िया आहिनि असां वटि ॾिसी वियासीं धाड़े इलाही चोर बि हरकतूं कंदा आहिनि न जी हा त सो दैट मीन्स के इहे ऑल इज़ नॉट वेल न कुझु त थिए पियो त पहिरीं ॻाल्हि जेका वरी मोटी चऊं कि सियासत ते हले पई पंहिंजी हुनजे कुझु माण्हू ॿिया बि कुझु हाणे ॻाल्हियूं कढियूं आहिनि जीअं कल्ह जेका मौलाना फज़ल रहमान साहब जी ऐं बिलावल साहब जी मुलाक़ात थी त JUIF जा सेनेटर आहिनि सेनेटर नालो ज़मीन थो उन्हनि अची वेंदो उन्हनि चयो त भई ही जेका मुलाक़ात थी आहे अगरि ऑपोज़िशन लीडर जे हवाले सां थी बि ऐं अगरि मौलाना साहब खे चयो बि हुयो त मौलाना साहब विल नॉट एक्सेप्ट मौलाना साहब खे चई हू चवंदा त माना PTI जॾहिं उरूज ते हुई PTI जे दौर में जॾहिं गवर्नमेंट फॉर्म थिए पई असां सां इतिहाद जॾहिं ठहे पोइ ॻाल्हियूं थियनि पियूं त उन वक़्तु असांखे PTI जे तरफ़ां बि ऑफर थी हुई एज़ अ ऑपोज़िशन लीडर असां उहा बि एक्सेप्ट न कई त हे बि असां एक्सेप्ट न कंदासीं बाक़ी ॿी ॻाल्हि जेका आहे उहा कल्ह चंद साहब हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि करे विया कुझु वरी ॿिया सहाफ़ी बि इहा ॻाल्हि कनि था पिया त नवाज़ शरीफ़ साहब इज़ लुकिंग फॉर मीटिंग विथ अचकज़ई ऐं का मामलात खे सेट करण लाइ कुझु सहाफ़ी इहा ॻाल्हि कनि था पर चंद साहब हिकिड़ी तरह ॻाल्हि कई त अगरि अचकज़ई साहब जेको आहे हिन वक़्तु वञी करे ऐं अगरि पाण वटि माना हू वठनि छा चइबो आहे हिकु लेजिटिमेट हुजे जे फ़ैसिला करण जी हिकिड़ी कुवत हुजे त उहे वञी मिलनि नवाज़ शरीफ़ सां ज़दाई साहब सां मामला हल थी सघनि जो ज़ाहिर है पॉलिटिक्स इज़ ऑल अबाउट डायलॉग मौलाना फज़ल रहमान सां जेसिताईं मुलाक़ात जो मामिलो आहे अपोज़िशन लीडर वारी ॻाल्हि त ज़रूरी त न आहे त मौलाना फज़ल रहमान खे ऑफर करणु वियो हुजे बिलावल साहब त तव्हां अपोज़िशन लीडर थियो थी सघे थो इहो ऑफर इहा मदद वठणु वियो हुजे त अगरि आउं सुभाणे लीडर ऑफ अपोज़िशन लाइ अचां त तव्हां मुंहिंजी मदद कजो रना सां चए थो असां सां गॾु अचूं मिली करे चुरा था ठाहिनि अपोज़िशन लीडर तव्हां सां मिली ठहंदा ॿियो छा थींदो इहो ज़ाहिर है हिकिड़ी मिलजुल के काम होगा लेकिन कुझु माण्हू जो ख़्यालु आहे त न ही 27वीं आइनी तरमीम लाइ बि इहा मुलाक़ात उहा बि डिस्कशन हेठि आई तव्हांखे यादि आहे 6वीं आइनी तरमीम लाइ त बिलावल साहब वॾी लॉबी लीडिंग लीड रोल वरितो हो ऐं वञी पंहिंजो मौलाना फज़ल रहमान साहब बिलावल साहब ई मुलाक़ात कई त कुझु माण्हू जो ख़्यालु आहे त मुलाक़ात में 27वीं आइनी तरमीम बि डिस्कस थी आहे बल ॾिसो त माना बिलावल साहब हुनखे छा आहे हुन 27वीं आइनी तरमीम में जेको ॿुधूं था जेको कुझु हुन में आहे उहो कीअं बिलावल रोज़ेदारी हुनखे इंडोर्स कंदो मुंहिंजे लाइ त हैरत जी ॻाल्हि थींदी बाक़ी कॉर्पोरेशन साहब जानी जतई शिकारपुर जी जतई साहब छा चवणु चाहींदा सर शिकारपुर ज़िले में ॿ धुरियूं आहिनि झूने जा कलोड़ा तकार जेको केतिरनि ई सालनि खां हलंदड़ आहे जंहिंमें 50 खां मथे नौजवाननि जूं ज़िंदगियूं दाअ ते लॻी वियूं आहिनि 50 ॼणो क़तलु थी वियो आहे हिन वक़्तु ताईं कंहिं सरदार MLA MPA कंहिं ऑफिसर इन में तारुक न वरितो आहे तालीम ॿारनि जी तबाह लॻी पए इन बाबति तव्हांखे चवणो हुयो त इन बाबति आवाज़ उथारिजो ठीकु आहे साईं कंहिं बिरादरियुनि जी साईं चवंदा ऐं अचां थो साईं जी ॻाल्हि त हू ॻाल्हि मुकमल करे या पहिरीं साईं जी ॻाल्हि था करे वठो सही ॾिसो जितोई साहब हीअ जेकी झूने जा जितोई तक अगरि इहे साॻियो किसो आहे या ॿियो आहे त एतिरा असां वटि इहो धंधो हले थो हिन पासे पर इन मूंखे यादि पए थो की अॻु में बि को जिरगो थियो हा हा पोइ वरी ही जिरगा थींदा रहिया आहिनि न आहे त जिरगा विरगा कंहिं कम जा न हूंदा आहिनि सो आउं ईअं सम्झां थो त बहरहाल हिते जेको ॾोहारी आहे मुंहिंजी नज़र में जेको मक़तूल आहे उहो जितोई हुजे या जोड़े जो ज़ात हुजे उहो मक़तूल आहे जेको कातिल आहे उहो चाहे जितोई आहे या जोड़े जो आहे उहो कातिल आहे
सो इन में ज़ाहिर हिन में को चङो मुड़ुसु साईं पुलिस ऑफिसर छा पुलिस ऑफिसर जो कमु आहे त हुनखे हुते मेक श्योर करे त हुते ज़ाहिर ई मोर्चा बंदि थियो वेठा हूंदा ॿिन्ही दुनी जेको बि हथियारनि सां गॾु आहे खंबे खणी अचे उहो असांखां पुॼे कोन थो। करण सां गॾु हाजी कासिम जाकरो जमपीर मां जी जाकरो साहब छा चवणु चाहींदा? मुंहिंजो सवाल साईं सां इहो अर्ज़ु आहे त डिस्ट्रिक्ट तटे जे अंदरि इहा इंतिज़ामी नाअहली एतिरी आहे जो रेवेन्यू रिकॉर्ड ते जेके माण्हुनि जूं ज़रई ज़मीनूं आहिनि हिकु पीढ़ीअ खां वठी चोथें पीढ़ीअ ताईं हाणे उन्हनि माण्हुनि जा जेके रेवेन्यू रिकॉर्ड आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजा पंहिंजो पाण नाले ते मुस्तक़िल कराइण था चाहिनि पंहिंजे वॾड़नि जी मीरास आहे का ॾाॾे जी का परॾाॾे जी का पीउ जी त हाणे उन्हनि खे जेके हिन जा रेवेन्यू रिकॉर्ड आहिनि उहे जेके बदिलाए कोन था ॾिना वञनि ठीकु आहे। गैर वास्तेदार माण्हू जेके आहिनि उन्हनि खे अंदरे गेट वञा जेके हुन डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया उहे पंहिंजा खाता ठाराए ॾे छॾींदा। असां जेके ग़रीब हक़दार ॻोठण आहियूं इन जूं ज़मीनूं आहिनि ॻोठनि जे पासे में या ज़ाती ज़मीनूं आहिनि ॻोठनि खां अलावा वारियूं हाणे उन्हनि खे वञे पिया जे लाइ जॾहिं थो वञिजे त असांखे इहो मतिलबु जेको जवाबु थो ॾिनो वञे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकुम जी तकमील में ही ठीकु साईं चवंदो साईं कासिम जाकरो साहब जाकिर साहब इहो वॾो ज़ुल्म आहे ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट रजिस्ट्रार ऑफिस को पूरा करप्शन जा हिकु जहान आहिनि हिन में ऐं पैसा ॾियो पोइ करायो अगरि सुप्रीम कोर्ट में या अदालत जो को फ़ैसिलो आयल आहे त मतिलबु कोई ईअं एब्सोल्यूट ब्लैंकेट बैन हणी अगरि कंहिंखे विसरी वियो आहे त वरी अदालत सां कंहिंखे ठठे मां वकील साहिबान सुप्रीम कोर्ट जा आहिनि मुंहिंजे ख़्याल त इहे कार ख़ैर जो कमु आहे त वञी सुप्रीम कोर्ट खे वरी गुज़ारिश कनि त भई उहो बैन थियल आहे उनजे करे हज़ारे माण्हू रुकियल आहिनि ऐं बाक़ियुनि खे जेका पैसा वठणा हूंदा उनखां बैक डेट ते थी वेंदा पर हीअ त तव्हांजो कमु मामिलो अदालतनि सां आहे उहे बि रेवेन्यू में यानी कंहिं वटि वञी तव्हां पंहिंजी प्रॉपर्टी को माण्हू करणु वञे थो पंहिंजे नाले ते उन चवंदा आहिनि हेतिरा पैसा छाकाणि त करोड़ रुपए जी शइ आहे त तूं असांखे 10 लख रुपया त ॾे भई छो ॾे तोखे 10 लख रुपया या 5 लख रुपया सिस्टम आहे उनखे तव्हां छा था करे सघो पिया मुंहिंजी ख़्वाहिश आहे त को वकील साहिब वञी अगरि पिटिशन दाख़िल करे त कॉन्स्टिट्यूशनल त न थींदी छाकाणि उहो त पोइ नंबरवार त अलाए करे ईंदो पोइ अच्छा लैंड प्रॉब्लम आहे सूट थींदो अगरि छूट थींदो न उहो कोर्ट खे अगरि जे आप उहो कयो त पोइ फोर्स आई डोंट नो सही पर उहो त अदालती मामला आहिनि उहो थींदा सो जेका ॻाल्हि पहिरीं पाण कई पे ॾिसो अगरि अचकज़ई साहिब खे लीडर ऑफ अपोज़िशन थियणु ॾिनो वञी वेंदो आउं इहो सम्झां थो त हू हिकिड़ो पुल जो किरदारु इफेक्टिवली अदा करे सघे थो छाकाणि त हुनजी पंहिंजी नवाज़ शरीफ़ सां तमामु घणी वेझड़ाइप आहे हुन सां बि आहे ज़दाई साहिब सां बि ठीकु आहे पर एस्टैब्लिशमेंट सां बि छाकाणि त हिकिड़ो ओल्ड गार्ड पॉलिटिशियन हिकिड़ो पुराणो पॉलिटिशियन आहे त हीउ सख़्तु ॻाल्हाईंदो आहे एस्टैब्लिशमेंट लाइ पर हिन खे थोरो ईअं ग्रेस मार्कूं बि ॾींदी आहे एस्टैब्लिशमेंट कुझु माण्हुनि खे छॾिबो आहे त यार हाणे बुज़ुर्ग माण्हू आहे पियो त ही कैन प्ले अ रोल लेकिन अगेन माई $1 million क्वेश्चन इज़ छो नवाज़ शरीफ़ त न त हिननि सां अगरि कहिड़े टर्म्स ते ही इमरान ख़ान खे छा था ॾेई सघनि अचकज़ई इमरान ख़ान खे हिननि मां छा थो वठी ॾेई सघे जिन्हनि सां मसइलो आहे आई ख़ान बि त राज़ी थिए हा ॻाल्हि इहा ई आहे ॻाल्हि इहा हिते ॻाल्हि इहा न आहे त सिर्फ़ु हिकिड़ी धुर राज़ी न पई आहे हिते ॿई धुरियूं राज़ी न पियूं थियनि यस त हिकिड़ी का विन विन पर पॉलिटिक्स में हमेशह हिकिड़ी विन विन सिचुएशन थी सघे थी हर शइ में थी सघे थी पर स्पेशली पावर गेम में छाकाणि त पावर गेम में टाइम लिमिट न हूंदी आहे यार अॼु कर त अॼु वठो की प्लॉट आहे मूंखे ॾे तोखे ॾे न हिन में ओके भाउ 2 सालनि खां पोइ तव्हांखे हीउ ॾिबो 3 सालनि खां पोइ हीउ थींदो 1 साल खां पोइ हीउ थींदो हिन जी टाइमलाइन हुजे थी सो पावर गेम में विन विन सिचुएशन निकिरंदियूं आहिनि बट ॻाल्हि इहा आहे त ख़ान खे पंहिंजी जेका पॉलिटिकल गुडविल आहे उनखे बि बचाइणो आहे कमज़ोर बि न पंहिंजे पाण खे ॾेखारिणो आहे ऐं ट्रस्ट डेफिसिट तमामु घणो आहे हिन सां गॾु मूंखे चंद साहिब जी ॻाल्हि थोरी इहा सम्झ न आई त नवाज़ शरीफ़ साहिब इमरान ख़ान खे रिलीफ वठाइण लाइ छो कोशिशि कंदो इहा मूंखे सम्झ न आई यस इहा ॻाल्हि जेको कुझु सहाफ़ी जेके वेठा जेका इहा ॻाल्हि कनि था इस्लामाबाद बेस्ड कुझु डिजिटल चैनल आहिनि वॾा अॼुकल्ह जिन जो आहिनि भी उन्होंने बता खैर हुए उन्होंने हिकिड़ो चवंदा त भई नवाज़ शरीफ साहब ने फैसला किया है कि भले इस्टेब्लिशमेंट कुछ भी सोच रही हो
मैं मुल्क के लिए खान से बात करूंगा। ॾिसो इहो हिकिड़ी मेच्योर पॉलिटिशियन जो कमु आहे, पर नवाज़ शरीफ़ साहब हुनखे इस्टेब्लिशमेंट खां सवाइ हम्म, जी मर्ज़ी खां सवाइ ॾेई छा थो सघे, हम्म, सवाल इहो आहे। ऐं जेको हू घुरे थो, अगरि उहो हुनखे ॾिए थो हम्म, त पोइ पंहिंजे भाउ ऐं धीउ जी गवर्नमेंट किथे वेंदी? ज़ाहिर आहे, ज़ाहिर। लेकिन अगरि माण्हू ॾूरस थी सोचे त ख़ान बि अगरि हिकिड़ो ई दफ़ो पॉपुलर वोट वठी वठंदो न, ना एग्जैक्टली, पोइ त इवेंचुअली सी अगरि पर असीं जो छा आहे, असां वटि शॉर्ट टर्म शयूं आहिनि, बसि अॼु छा थींदो, अड़े यार सुभाणे छा थींदो, भाई सुभाणे खां पोइ परीं बि अचणी आहे, हफ़्तो बि गुज़रणो आहे, महीनो बि गुज़रणो आहे, साल बि गुज़रणो आहे। असां न, अॼु छा आहे, शॉर्ट टर्म आहे। नंढी ॻाल्हि रखी साहब, इसराइल त पासदारी कोन थो करे गाज़ा सीज़ फायर जी, उहो अॼु बि 8 माण्हू शहीद कया अथई, त मार्को रूबियो हुनखे डिफेंड थो करे। मार्को रूबियो चए थो त भई हीउ इसराइल जेको आहे प्रीएम्प्ट कयो आहे, हिकिड़ो अटैक थियणो हुयो, उन अटैक खे जेको आहे डिफ्यूज़ करण लाइ करे अथई। ही जेको तमाशो करे पियो इज़राइल, ड्रामो करे पियो, ही कंदो रहे, मार्को रूबियो अमेरिका बि हुनखे इनडायरेक्टली सपोर्ट, सभु शइ ठीकु आहे। देन वॉट, ही भला हफ़्ते में, 15 ॾींहंनि में, महीने में एतिरो टाइम त कोन लॻणो आहे, लेकिन ही ISF वञणी आहे न, इंटरनेशनल सिक्योरिटी फोर्स, ऐं हुन पाकिस्तानी फ़ौजियुनि जो बि नालो अचे पियो। अॼु चलो पाकिस्तान खे ऐं पाकिस्तानी टर्की खे इज़राइल न मञे, त पोइ छा हुननि जी फ़ौजियुनि जी मौजूदगी में हुते अटैक कंदो इज़राइल? सो ही हाणे आख़िरी पंहिंजा अरबा इस्तेमालु आख़िरी झटका पियो ॾे नेतन्याहू बि, बिकॉज़ नेतन्याहू खे पाण बि सम्झ न पियो अचे एग्जैक्टली, हाणे कजे छा। एग्जैक्टली, मिलियो त कुझु बि न रहंदो। यानी हाणे हुननि जा इज़राइली जेके सपोर्टर्स आहिनि नेतन्याहू जा, उहो त जे अमेरिकन डिजिटल मीडिया ते ॿुधो पिए, हू चवनि पिया जापान खे बि तव्हां 2 दफ़ा बम किरायो न हिरोशिमा ऐं नागासाकी ते, तंहिंजे करे छाकाणि जेसि ताईं तव्हां हुनखे पूरो नेस्तो नाबूद न कंदा आहियो। हाणे इहो लॉजिक ॾिसो, ये त पोइ हिटलर खे बि छा चऊं? जस्टिफाई थिए थो न, पोइ त बसि सभु कुझु जस्टिफाई पोइ सभु कुझु जस्टिफाई थिए, कुझु जस्टिफाई थिए, हर सो जेनोसाइड जो। हिकिड़ी आउं नथो सम्झां नेतन्याहू, मतिलबु आई थिंक दे हैव लॉस्ट इट, हाणे फिकाई था वञनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदा प्रोग्राम में। दुआ में।